नाज़रीन, लालू रैंक में 6 साल अॻु पुलिस हथां औरत ऐं संदसि नौजवान पुट खे क़त्ल करण वारे मामले जो जरगो कयो वियो, जंहिंमें अॻूणे SHO समेत अहलकारनि ते 75 लख रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो आहे। वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे ख़ालिद बुखारी। जी ख़ालिद, छा तफ़सील आहिनि? जी, अॼु खां 6 साल अॻु लालू रैंक में उन वक़्त जे वापारी इत्तेहाद जे सदर मंज़ूर सोलंकी जे घर ते वॻण पुलिस जी चढ़ाई थी। SHO अब्दुल सलाम चांडियो जी अॻुवाणी में, जंहिंजे नतीजे में उन्हनि घर में ईंदे ई उंधाधुंध फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में पीरसन औरत मंज़ूर सोलंकी जी जेका अमड़ हुई औरत, उहा थॾे ते ई फौत थी वई। जॾहिं त उनजो ॿियो पुटु मंज़ूर सोलंकी जो वॾो भाउ चाकर सोलंकी बि उन वक़्तु गोलियुनि जो खाज बणिजी वियो, जेको उन वक़्तु उहो फौत थी वियो। जॾहिं त मंज़ूर सोलंकी सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंजो केस केतिरनि ई सालनि खां कोर्ट में हलंदड़ो हुयो, जंहिंजो अॼु लाड़काणे में मंज़ूर अहमद चोलियाणी जे सरपंची में जरगो थियो, जंहिंमें जेका धुर आहे पुलिस वारी धुर, उनजे मथां ॾोह साबित थियण ते उनजे मथां 75 लख दंड रखियो वियो आहे। जॾहिं त उहा जेका कातिल धुर आहे उहा उन मंज़ूर सोलंकी जे तॾे ते मेड़ बि बख़्शराईंदी ऐं इहा जेका दंड जी रक़म आहे उहा 3 किस्तुनि में अदा कंदी। जी ख़ालिद, तव्हांजी महिरबानी।